नासिम वली जे वेवर ॻोठ में तलूर जे शिकार खां रोकण ते क़तल कयल नासिम चोखियो जे वारसनि सां कराची एक्शन फॉर्म जी औरत अॻवान तासीद कई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सज्जाद सजड़ो जी रिपोर्ट। रीना जे साम्हूं आचार सालार ॻोठ में आचार सालार ॻोठ उहो ॻोठ आहे जिथे मक़तूल नाज़िम जोखियो खे तशद्दुद कयो वियो ऐं जंहिं बैदि हुनजो जेको आहे वीडियो वायरल करण तां जेका शिकारी जी माण्हुनि जी वीडियो ठाही वई उन खां पोइ वायरल करण ते उनखे क़तल कयो वियो। संदसि तॾहिं ते अॼु बि जेको आहे ताज़ो सिलसिलो जारी आहे। कराची वुमेन एक्शन फोरम जो अॻवान औरतूं जेके आहिनि उहे हिते पहुतल आहिनि ऐं संदसि वारसनि सां जेको आहे सो ताज़ो सिलसिलो जारी आहे। छो त हुननि औरत अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन हवाले सां छा थियूं चवनि ऐं मक़तूल नाज़िम जोखियो जी वञी सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन महिल ते जेका जांच थी रही आहे उन मां केतिरो मुतमइन आहिनि ऐं संदनि छा चवणु आहे। इन शइ खे बयानु करे चुकियूं आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जे वञण सां सॼो कुटुंब पुठियां लोड़े थो ऐं उन्हनि ॿारनि जूं सॼियूं पूरियूं ज़िंदगियूं आहिनि ऐं इन तरह सां असां जॾहिं हिते मिलिया आहियूं ऐं असां शीरी जोखियो जी हिकु उन में जेका हिकिड़ी हिमत ॾिठी आहे उन सां असांखे इन सॼी शइ जी हिमत पाण खे बि थिए थी। अॼु असांजी ॻाल्हि थी आहे, असां वुमेन एक्शन फोरम जे तरफ़ां हिते आया आहियूं। काफ़ी शयूं डिस्कस थियूं आहिनि, ॻाल्हायूं आहिनि, काफ़ी त मीडिया ते हलनि पियूं थियूं ऐं असांजो हो त असां शीरीन सां अलॻि सां वेहूं, अलॻि सां ॻाल्हायूं ऐं कहिड़ा मसइला आहिनि उन्हनि खे ॿुधी सघूं त ऐं उन खां पोइ असां इहो थी सम्झां त ॿ टे शयूं आहिनि जेके करण जी फौरन ज़रूरत आहे। हिकु त अगरि सिर्फ़ु प्रोविंशियल न फेडरल गवर्नमेंट ॿिन्हिनि जो रोल हुअणु घुरिजे हिननि में बराबरी जो। गवर्नर जेकॾहिं आयो हो ऐं जेके हिननि सां वाइदा करे विया आहिनि फौरी तौर ते उन्हनि खे एज़ अ फेडरल गवर्नमेंट मतिलबु इहो करणु घुरिजे। फौरी तौर ते हिननि खे उहा जेका बि सपोर्ट आहे फाइनेंशियल भी जॉब्स जे हवाले सां बि जेको बि आहे उहो ॾिनो वञे। नहीं, जैसे अनीस ने जो कुछ कहा मैं उससे पूरी मुत्तफिक हूँ। उसके अलावा यानी ये जब हुआ था मुझे लग रहा था कैसे मैं आऊँ इसको गले लगा लूँ, बिकॉज ये इतनी सब बिलक कर जिस तरह रो रही थी और इंसाफ मांग रही थी। मुझे लग रहा था ये औरत अकेली खड़ी है अपने 4 बच्चों के साथ, उसको कैसे इंसाफ दिलाया जाए, क्या हम कर सकते हैं उसके लिए। फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट के तो सभी पूरे भेनर मैसेज ॾिनो। मां सिंध जे अवाम खे मैसेज थी ॾियणु चाहियां त असांजी सिंध जी न्याणी जेका एतिरी बहादुर आहे। जी असां ते जेके वुमेन फोरम जेके औरतूं अॻवान आहिनि उन जो फोरम जो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन खां अलावा जेको आहे सो मक़तूल नाज़िम जोखे जे भाउ अफ़ज़ल जोखे सां ॻाल्हि कईसीं, संदसि वनी शीरीन जोखे सां ॻाल्हि कईसीं। हिननि जो चवणु आहे त जेको आहे असां इंसाफ़ जे लाइ जेको आहे उसीड़े में इंतज़ार में त असांखे कॾहिं इंसाफ़ मिले थो जॾहिं त करे चुका आहियूं। असां सिंध जी आवाम ऐं सिंध जे वकील बिरादरी खे अपील कयूं था त असांजो साथ ॾिनो वञे त जीअं असां हिन केस खे चङी रीति विड़ी सघूं ऐं कातिलनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाए सघूं। कैमरामैन शाहिद अली ख़ान सां गॾु सजाद सिंह छजड़ो, धरती टीवी न्यूज़, बिन कासिम अली, कराची। नासिर रिपोर्ट अमां ॾिठी इन सां गॾु बुलेटिन पे चिपड़ाणी ते पहुतो। वधीक ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।